शेरदिल धक्क न हट जा। मां तुझो दुश्मन न सजन थी आयो आहियां। हथ कट चाचा। ए बालाज खान जो चमचो आ उनके जिंदा कोन छड़ी न शेरदिल न न खून न कटाए पहिरियों गुलाब जी ॻाल्हि त ॿुधो। चाची तूं जो वेंदी त मूंखे कंहिंजे सहारे छॾे वेंदी। मां बि त तव्हांजे कोने में आहियां न। राणी तुंहिंजो पीउ ज़ालिम आहे ज़ालिम। तुंहिंजो निकाह मासूम सां कराई पर मां नथी मञा। अहिड़े ना हक़ तूं आज़ाद आहीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। धमाकेदार अपडेट सां हिन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। दोस्तों हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं जी। त दोस्तों तव्हांखे जीअं मां ॿुधायो त गुलाब जेको आहे त शेरदिल वारनि ॾे वेंदो ऐं उन्हनि सां हथु मिलाईंदो ऐं बालाज खान जा टोटल राज़ जेको आहे त शेरदिल खे ॾींदो। त उहा ई ॻाल्हि थी दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त जेको आहे त गुलाब जेको शेरदिल वटि पहुचंदो ऐं शेरदिल आपे मां निकिरी हुन ते हथियार सिधा कंदो। तंहिं ते शेरदिल जो चाचो हुनखे सम्झाईंदो त हू जेको आहे त पाण बालाज खान खे छॾे आयो आहे ऐं तूं बि हिनखे हिते न मार। ऐं शेरदिल सम्झी वेंदो ऐं हुन खां राज़ वठंदो दोस्तों। ऐं थी सघे थो त रोशन खे छॾाइण में बि गुलाब हिन जी मदद करे दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सदोरी जेका आहे शाहनवाज़ जी घरवारी उहा बालाज खान जी हवेली छॾे करे वेंदी ऐं राणी हुनखे चवंदी त मूंखे बि साण वठी हलो। तंहिं ते हुनखे सदोरी चवंदी त तोसां ज़ुल्म थियल आहे, तुंहिंजे पीउ तोसां ज़ुल्म कयो आहे, तूं हिकु मासूम जी घरवारी आहीं, त इन हिसाब सां मां तोखे नथी वठी सघां छो त तोसां ज़ुल्म थियल आहे। तोसां जेको आहे त असां इंसाफ़ु कंदासीं ऐं तूं जेको आहे त हिते ई पंहिंजी अमड़ सां गॾु हिन घर में रही सघीं थी। तंहिं खेसि राणी चवंदी त जेको बि आहे त हाणे उहो मुंहिंजो वर आहे, मां तव्हां सां गॾु हलणु चाहियां थी। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।